असांजे रिज़्क़ में रोज़ी में बरकत अता फरमाए। हमेशा मां जमायत खे चवंदो आहियो आहियां पंहिंजे ॿारनि जी पढ़ाई ते ध्यानु ॾियो, ख़ुसूसन पंहिंजी छोकिरियुनि खे पढ़ायो। ऐं मूंखे निहायत ख़ुशी आहे कि मां जमायत में कुछ अर्सो अॻु में वियो। असांजी जमायत जी छोकिरियूं पढ़ी लिखी अॻिते थी वियूं आहिनि। कुछ डॉक्टरियूं पई कनि, कुछ प्रोफेसर आहिनि, लेक्चरर आहिनि, ऐं कुछ फौज में बि अची वियूं आहिनि, चङे उहिदे ते आहिनि। जो मुंहिंजे रब जो वॾो करम आहे जमायत ते। तव्हां जॾहिं बि वांदा वेठा आहियो, कमकार लाइ वांदा वेठा आहियो, त बजाए ईअं वांदा वेठा हुजो, सलाह शरीफ़ दुरूद शरीफ़ जो विर्द कयो। दरगाह जे लाइ, जमायत जे लाइ, पाकिस्तान जी फौज जे लाइ हमेशा दुआ घुरो। ऐं हर नमाज़ खां पोइ तव्हां बारी ताला जे दरबार में दुआ कयो। असांजो पाड़ेसरी भाउ ईरान तकलीफ़ में आहे। ईरान काफ़ी सालनि खां तकलीफ़ में आहे ऐं ईरान पंहिंजे सां वॾे मुल्कनि सां विड़ी रहियो आहे ऐं अकेलो आहे। तव्हां दुआ कयो ख़ुदा ईरान जी रहनुमाई फरमाए। ख़ुदा ताला जिथे भी मुसलमान रहे तो पंहिंजे हिफ्ज़ो अमान में रखे। ख़ुदा ताला असां सभिनी खे पंहिंजे हिफ्ज़ो अमान में रखे, रिज़्क़ में रोज़ी में बरकत अता फरमाए। अञा भी जमायत के दोस्तनि के वास्तेदारनि खे मां हमेशा चवंदो आहियो आहियां, मौसम तब्दील थी वियो आहे, क्लाइमेट चेंज खां पोइ ख़बर नथी पए जो बारिश कॾहिं थींदी, कहिड़े महीने में कहिड़ी पोख कयूं, हाणे इहो बि ख़बर नथी पए। तव्हां माल धारियो, इन में बरकत भी आहे। छो जो मां जिथे भी जमायत में वियो सभिनी खां मां पुछियो, बाबा ॿुधायो रोज़गार, सभिनी जो मूंखे इहो ई ॿुधायो ज़मींदारी में असांखे फ़ाइदो न थियो आहे, लेकिन जंहिं भी माल रखियो उहो सुखी हुयो ऐं इहो ई ॿुधाए पियो साईं असांखे माल कमाए ॾिनो आहे, बाक़ी ज़मींदारी मां तमामु मुश्किल थी वियो।
कैसा ले करे। आमीन। हमेशा आड़े वारनि सां मोहब्बत ऐं इज़त सां हलो। पंहिंजे छोकरनि जी तरबियत ते नज़र रखो। छो हिकु दफ़ा ॿार ख़राबु थी वियो उहो सुधरणो मुश्किल आहे। तंहिंजे करे नज़र रखो पंहिंजी औलाद ते। चङी तरबियत जो पंहिंजी तव्हांजो वक़्तु आहे उनजे मुताबिक़ उनखे पढ़ायो लिखायो। ॿियो तव्हांजो फर्ज़ु आहे पंहिंजो फर्ज़ु निभायो। बाक़ी अॻिते औलाद जी पंहिंजी क़िस्मत आहे। आमीन। हमारे कलाम हमें जन्नत में जगह हमें हर आफत हर आजमाइश हर तकलीफ से पनाह में रखो। आमीन। हमारे रोजी बरकत अता फरमा। आमीन। मेरे परवरदिगार आखिरत में हमें पूरी हालत से चलने की शिफात अता फरमा। आमीन। मेरे परवरदिगार आखिरत में हमें पूरी हालत से चलने की जगह अता फरमा। मेरे परवरदिगार अपने हबीब के सच्चे जो ईरान में वली औलिया बुजुर्ग उनकी मज़ार में उनके सच्चे ईरान को अपने हिफ्ज़ व अमान में ईरान यज़ीदी को गलत ईरान की दायमी मदद फरमा। मेरी दुआ को अल्लाह